अयाज़ की शायरी के दुनिया के बैन अवी शायरनि सां भेटे सघी थो ऐं नाला खणंदुसि। फॉर एग्जाम्पल उहे नाला खणंदुसि, शेक्सपियर जो नालो मूं खयो, विलियम वर्ड्सवर्थ जो नालो मूं खयो, जापान के बाशू जो नालो मूं खयो, दोस्तोयेव्स्की जो नालो खयो, फ्रेडरिक नीत्शे जो नालो खयो, हिन जो खयो, हुन जो खयो। इहो सोचण खां सवाइ त इहे सभई माण्हू घटि में घटि हिकु सदी अॻु जा हुआ, ॿ सदियूं अॻु जा हुआ, 3-4 सदियूं अॻु जा हुआ। हुन दौर जूं तक़ाज़ाऊं ॿियूं हुयूं, उते जूं दानिशमंदियूं ॿियूं हुयूं। अॼु जे दौर जूं तक़ाज़ाऊं ॿियूं आहिनि, अॼु जूं दानिशमंदियूं ॿियूं आहिनि। कॾहिं कॾहिं तारीख़ में थींदो आहे त कल्ह जो कूड़ अॼु जो सच बणिजी वेंदो आहे, ऐं कॾहिं कॾहिं कल्ह जो सच अॼु जो कूड़ बणिजी वेंदो आहे। हर दौर में अदब खे इर्तिका करणी आहे जेका अयाज़ कई आहे। अयाज़ जी सिठियुनि में उहा नवाण मूंखे हर जॻह ते मिली। असां जेके 4 सदियूं पोयां माण्हू आहियूं, उहे उन्हनि माण्हुनि सां भेटींदासीं अयाज़ खे जेके माज़ी में 2-3 सदियूं पोयां रहिया, पर उन्हनि सां बि भेटींदासीं त असांखे उहे सभु असनातियूं मिलंदियूं, उहे सभई इंसानी अहसास मिलंदा जिन उन वक़्त जे माण्हुनि खे मोयो, जिन उन्हनि माण्हुनि खे तारीख़ में जाइ ॾिनी। उहे सभई शयूं असांखे अयाज़ उमर शेख जी शाइरी में मिलंदियूं ऐं असां ज़रे घटि हुन जे सिफ़ में उनखे बीहारींदासीं। पर जॾहिं केरु असां खां पुछंदो अयाज़ उमर जी शेख खे मौजूदा बैन अवी अदब सां भेटे सघिजे थो, मूंखे इहा ख़बर शायदि न हुजे त हिन वक़्तु अमेरिका जो सुठो लिखंदड़ शाइर केरु आहे, हिन वक़्तु यूनान में केरु आहे वॾो दानिश्वर ऐं फ़लसफ़र थी सघे थो। सकरात जो नालो खणा जेको 4 सदियूं पोइ जो माण्हू, हिन वक़्त जी मूंखे का ख़बर कोन्हे। असां पोइ सदियुनि ते डिपेंडेंट आहियूं। We are totally dependent on the previous time, which is not any beneficial in any condition, in any circumstance. The word literature lifts up the souls and feelings of the person's masses. It is elaborated with the micro sentiments who are not being governed by through directional forces. A literature plays a vital role in manufacturing the human sensation, acquiring the sensation, succession order. Micro sentiments in the poetry prevails to arouse the sentiments. Whatever in the history has been literature done, what should be concluded by the total impact and effect of the literature in the world. Someone may say that literature may cause a revolution in the world. Maybe it has been posted in the history page that revolution was brought about by the co-succession of the literature. Literature has nothing to do with any other revolution. It has to do with the emotions and feelings of the humans, of the Homo sapien. The Homo sapien who has been always confused by this question, why this universe exists, why we exist. And nothing is able to be answered. These rotational movement of the emotional, which hinders the succession of the relations, micro sentiments, a micro neurological activity, a micro biochemistry of a brain, occurring within the millions of the neurons of the human brain. Whenever choice, whenever calculate, they are expressed in the way of the poetry, they can be expressed in the way of the grief, they can be expressed in the way of happiness. The world literature, when first was emerged, then the whole conception, whole knowledge was dependent of the only mental arousal questions, that was philosophy. Then after, the most precious creeds were the banks of the knowledge for those times. During the going forth era, as the modern standards of the world are being changed successively, periodically, the priorities of the mental, priorities of the minds, priorities of the persons are being changed with a co-effect, with a co-dominance effect and compensative effect. In such circumstances, any poet can be presented within the direction, within the production order, within the queue of the international flow of the literature, which can arouse the perspective of the layman people, lagging behind societies of the world, lagging behind circumstances, lagging behind traditionals. The traditional work of literature is to promote, to arouse the sensations. As Umar says at one point that Rasman ji चौदीवारी में
मिट्टीअ जहिड़ी माठ वसे थी। रस्मनि जी चौदीवारी में मिट्टीअ जहिड़ी माठ वसे थी। रुसवाइनि जा रंग चिटे थी। माण्हू माण्हूअ मंझि मोल आहे। माण्हू माण्हूअ मंझि मोल आहे। सहरा में ॼण सुम्ह सुतल आहे। हिकु अहिड़ो दौर जंहिंमें माण्हू माण्हू में मोल हुजे। असां वटि हमेशह इहो बहस रहंदो आहे, अदब छा हुजणु खपे, अदब कीअं हुजणु खपे। जेके प्री ड्रॉन सर्कल्स आहिनि, जेके प्री ड्रॉन स्केल्स आहिनि, उहे माण्हुनि ठाहिया, उन दौर जे अदीबनि ठाहिया, उन दौर जे हिसाब सां ठाहिया। उन्हनि में इर्तिका थियणु ज़रूरी आहे। जॾहिं बि के ॿोलियूं दुनिया जे तरक़ी इर्तिका सां गॾु नाहे हली सघंदियूं, जॾहिं बि को अदब दुनिया जे तरक़ी सां गॾु नाहे हली सघंदो, उहो तारीख़ जे सिफ़नि मां गुम थी वेंदो आहे। उहा ॿोली गुम थी वेंदी आहे, उहे इल्मु गुम थी वेंदा आहिनि, उहे अदब गुम थी वेंदा आहिनि। उन्हनि खे बचाइण जे लाइ हर दौर में चंद माण्हू ई उहो एज़ाज़ हासिलु करे सघंदा आहिनि। लतीफ़ जे दौर में यकीनन सिंध जे अंदरि हज़ारे ॿिया शाइर मौजूदु रहिया हूंदा। को बि माण्हू जेको आहे लतीफ़ खे सुञाणनि था, ऐं को बि माण्हू उन्हनि जो नालो नथो वठे जेके उन दौर में रहिया। इहा हिकु अलॻि क़िस्म जी मुनफ़रिदियत हुई, इनफ़रादियत हुई। लतीफ़ जी अलॻि क़िस्म जी हिकिड़ी कैपेसिटी हुई। कीअं तो माण्हुनि जे ट्रेडिशनल फ्लो ऑफ द व्यूज़ खे कीअं तो अराउज़ करे, कीअं तो हुनखे सेंट्रलाइज़ करे पंहिंजे शाइरी जे अंदरि। अयाज़ अमर शेख साॻिए नमूने सां उन हालतुनि खे कीअं थो चिटे। हर समाज जूं हालतूं जिते बि जेके सियासी पॉलिटिकल सोशो पॉलिटिकल कॉन्फ्लिक्ट्स जिन कंट्रीज़ में थियनि था, उते जूं हालतूं बग़ावती शाइरी खे उभारियूं थियूं। सुकल मानीअ जे अहसास में, सुकल मानीअ जे अहसास में गुम थी वियल गुरबत को बि ख़ुशीअ जो गीत ॻाए न आहे सघे। इंसानी फितरत, इंसानी ज़हन हमेशह के रिदम ते झूमंदो आहे। हिकु नंढो ॿार बि जॾहिं मौसीक़ी ॿुधंदो आहे झूमणु लॻंदो आहे। इंसान जो फितरी अहसासु आहे। ऐं उन फितरी रिदम में जॾहिं ख़ुशीअ जा गीत ॻाइबा आहिनि, उहे ख़ुशी जा गीत तॾहिं न ॻाए सघजनि जॾहिं हिकिड़े सुकल मानीअ जो अहसासु जेको आहे सो उन सभिनी शयुनि खे गिड़काए वेंदो हुजे। सुकल मानीअ जे अहसास में गुम थी वियल गुरबत को बि ख़ुशीअ जो गीत ॻाए न आहे। हिकु हुन अहसास जी नुमाइंदगी कई आहे जंहिं अहसास खे दुनिया जो समूरो सभई इंसान जेके आहिनि से यकसां हिकु जहिड़ो महसूसु करे सघनि था। असां दुनिया जे कंहिं बि इंसान खे खणूं, उञ बुख ईअं ई महसूसु कंदो जीअं दुनिया जो हर माण्हू महसूसु करे थो। दर्द ऐं ख़ुशीअ खे ईअं महसूसु कंदो जीअं दुनिया जो हर माण्हू महसूसु करे थो। इहा सभिनी जे अंदरि हिकु यकसानियत आहे, टोटल हिकिड़ी पूरी इंसानियत जे अंदरि। उन्हनि अहसासनि जी उन पीड़ा खे भेटे ॾेखारणु हिकिड़ी कमालियत वारे नमूने में। शेख हयात चयो त शाइरी जा रूह खे गरमाए नथी, सा मंज़िल मक़सूद खे पाए नथी। आऊं ठरियल ठार जो, अयाज़ अमर लिखे थो, आऊं ठरियल ठार जो तुंहिंजा कोसा चप, आऊं ठरियल ठार जो तुंहिंजा कोसा चप, मूंखे बि का लप प्यारे वन तूं प्यार जी। हिकु मोहबत जो अहसासु, हिकु अहिड़ो अहसासु जेके कॾहिं कॾहिं लफ़्ज़नि में बयानु करे सघणु नामुमकिन हूंदो आहे। जॾहिं हिकु माशूक़ा सां मोहबत जो अहसासु महसूसु थींदो आहे, ऐं जॾहिं हिकु माउ सां मोहबत जो अहसासु महसूसु थींदो आहे, हिन अहसास जी शिदत में फ़र्क़ु महसूसु करणु ॾाढो ॾुखियो थी पवंदो आहे। उन्हनि